घोटकी गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल घोटकी में सिंधी सकाफ़ती ॾियारी जी मुनासिबत सां हिकु शानदार ऐं रंगारंग तक़रीब जो अहतमाम कयो वियो। तक़रीब जी सदारत स्कूल जे सीनियर प्रिंसिपल मैडम ज़रीना ओढो ऐं वाइस प्रिंसिपल मैडम राबिया ज़हूर कई। तक़रीब में मैडम ज़ैबुन्निसा मेहर, मैडम अफरोज़ मेहर, मैडम रज़िया, मैडम नादिया, मैडम फ़हमीदा, मैडम शाज़िया कोलाची, मैडम फरज़ाना चाचड़, मैडम नाज़िया, मैडम उज़मा समेत स्कूल जी शागिर्दियाणियुनि वॾी अंग में शिरकत कई। इन मौक़े ते शागिर्दियाणियुनि तरफ़ां सिंधी सकाफ़ती ॾियारी जे हवाले सां ख़ूबसूरत टैबलोस, रिवायती लिबास ऐं सकाफ़ती ख़ाका, सिंधी गीतनि ते रक़्स ऐं सिंध जी हज़ारनि सालनि पुराणी तहज़ीब ऐं सकाफ़त बाबति तक़रीरूं पेश कई वेयूं। जीअं त सिंधी सकाफ़त खे उजागर करण लाइ मुख़्तलिफ़ स्टॉल बि लॻाया विया, जिन तक़रीब खे 4 चंड लॻाए छॾिया। शागिर्दियाणियुनि जे इन्हनि शानदार कारकर्दगी की उस्तादनि, शागिर्दनि, शिरकत कंदड़नि पारां तमामु घणी तारीफ़ कई वई। इन मौक़े ते शागिर्दियाणियुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बहुत ही अच्छा लग रहा है। हमारा जो सेटअप है वो बहुत ज़्यादा अच्छा है और हम लोगों ने स्टॉल्स वगैरह लगाए, बहुत सारी परफॉर्मेंस हुई और मैडम ने इतना ज़्यादा कंट्रीब्यूशन किया हमारे साथ, तो बहुत ही ज़्यादा अच्छा हुआ है। ज़्यादा अच्छा लगा, हमने बहुत सारा फ़न किया और यहाँ पे बहुत सारे स्टॉल्स लगे, टैबलो हुआ और बहुत सी परफॉर्मेंस हुई और मैडम ने बहुत सा कंट्रीब्यूशन किया, टीचर्स वगैरह ने, और हमने भी बहुत मज़ा आया। कल्चर डे के हवाले से ॾाढो सुठो मज़ो आयो। हिते असां स्टॉल्स आयासीं ऐं असां हुन सां इहो सिखियोसीं त सेलिंग कीअं कबी आहे, हर शइ जी सेल असां सिखीसीं। इहो प्रोग्राम जो ॻोठायो वियो कल्चर डे जे हिसाब सां, हिन में केतिरा स्टॉल्स लॻिया ऐं असां वटि केतिरा स्टूडेंट्स जेको आहे उन्हनि पार्टिसिपेट कयो ऐं उन्हनि सां गॾु असांजे स्कूल में तमामु घणो गर्ल्स इंजॉय बि कयो ऐं स्टॉल्स लॻाया विया, जंहिंमें असां वटि शयूं जेको आहे पेंटिंग्स, आर्ट्स स्टॉल, कल्चर फूड स्टॉल्स हुया, जंहिंमें केतिरनि ई गर्ल्स खे हिकु त इंफॉर्मेशन मिली ऐं ॿियो त सिंध जी अबाउट जेका हिस्ट्री आहे सिंध जी उहा असांखे ख़बर पई ऐं इहा सभु जेको आहे असांजी मैडम जी महिरबानी आहे। ॾाढो सुठो लॻो, असां स्टॉल हयासीं, असांखे ॾाढो बहितर महसूसु थियो ऐं टीचर असांजी मैडम जी शुक्रिया अदा कंदासीं त हुनखे असांखे हिन कल्चर डे में स्टॉल हणण जो मौक़ो ॾिनो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।